बाद में स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। प्राइमरी स्कूल हमज़ा बबर में 240 शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि। स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे नाज़रीन नई सईदाबाद में स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त मुज़ाहिरीन जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल जो हमज़ा बबर में 240 शागिर्द खां वधीक शागिर्द जॾहिं आहिनि त हिन वक़्तु स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। सईदाबाद में स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त चवणु आहे त प्राइमरी स्कूल हमज़ा बबर में 240 शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि। स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। सईदाबाद जे स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त मुज़ाहिरीन जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल हमज़ा बबर में 240 शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि। स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल हमज़ा बबर में 240 शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि। स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु आहे। सईदाबाद जे स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त चवणु आहे त प्राइमरी स्कूल हमज़ा बबर में 240 शागिर्द तालीम पढ़ाए रहिया आहिनि। स्कूल में सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़ररु थियल आहे। नाज़रीन सईदाबाद जे स्कूल में उस्तादनि जी खोट खिलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां नई सईदाबाद मां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल कादिर लाखो। जी अब्दुल कादिर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, गोठ हमज़ो बबर में जो न्यू सईदाबाद भरसा गोठ वंजेरी शरीफ जे हमज़ो बबर में स्कूल शागिर्द जाने तरफा स्कूल में उस्ताद न मिलण खिलाफ़ जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उते जे मासूम ॿारनि जो बि चवणु आहे त गुज़िरियल 4 सालनि खां 240 असीं शागिर्द पढ़ंदड़ आहियूं, पर असां लाइ फ़क़ति हिकु उस्ताद जेको मुक़ररु थियल आहे। पर IBA जी टेस्ट पासनि ताज़नि भर्तियुनि जे मुख़्तलिफ़ शहरनि में वॾे पैमाने ते जेके उस्ताद मुक़ररु कया विया आहिनि, पर असांजे स्कूल जे को बि उस्ताद मुक़ररु अञा ताईं न कयो आहे। जॾहिं त असांजी तइलीम आहे जेका असां तमामु सख़्तु मुतासिर थी रही आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, वज़ीर सेक्रेटरी तइलीम अकबर लिगारी खां इहो ई मुतालबो कयूं था त असांखे फौरी तौर उस्ताद ॾेई असांजी तइलीम खे बचायो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल कादिर लाखो तफ़सील ॾियण जे लाइ।